बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। असां हिक ॿिए कोर्स सां हाज़िर आहियूं ऐं हिन कोर्स में असीं नरेशन यानी डायरेक्ट इनडायरेक्ट जे मुतलिक़ पढ़ंदासूं। लेकिन सब खां पहिरीं असांखे इहो मालूम हुअणु खपे त डायरेक्ट इनडायरेक्ट आहे छा। डायरेक्ट इनडायरेक्ट खे सम्झण लाइ असां हिकु एग्ज़ाम्पल कंदासूं। असां वटि टे शख़्स आहिनि, नंबर ए, नंबर बी ऐं नंबर सी। ही असां वटि टे शख़्स आहिनि। नंबर ए ॻाल्हि करे थो नंबर बी सां, जेको कुझु चए थो बी खे, ऐं बी उहा साॻी ॻाल्हि करे थो सी सां। यानी कि जॾहिं नंबर ए ॻाल्हि कई उन वक़्तु उहा ॻाल्हि हुई डायरेक्ट, ऐं जॾहिं नंबर बी उन जी ॿुधल ॻाल्हि यानी कि ए जी ॿुधल ॻाल्हि रिपीट कई, सी खे ॿुधायो पंहिंजे अंदाज़ में, त इहो थी वई इनडायरेक्ट ॻाल्हि। उमेद करूं था तव्हांखे इहो कॉन्सेप्ट क्लियर थी चुको हूंदो त डायरेक्ट कहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे, इनडायरेक्ट कहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे। डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट टिनि माण्हुनि ताईं हूंदी आहे। डायरेक्ट जेका ॻाल्हि आहे उहा ॿिनि माण्हुनि ताईं हूंदी आहे। यानी कि जॾहिं केरु शख़्स पंहिंजे मुंहं मां जेके अल्फाज़ चया उहो थी वई डायरेक्ट। साॻिया अल्फाज़ अगरि ॿियो शख़्स दोहराए पियो त बि उहा ॻाल्हि आहे डायरेक्ट। लेकिन उन जी ॻाल्हि पंहिंजे अंदाज़ में ॿुधाए पियो त इहो ॻाल्हि थी वई इनडायरेक्ट। जीअं असां वटि हिकु एग्ज़ाम्पल आहे, ही सेड यू प्ले क्रिकेट। ही सेड यू प्ले क्रिकेट। हिते बि असां वटि ॿ कॉन्सेप्ट आहिनि। इहो असीं कॉन्सेप्ट बाद में सिखंदासीं। लेकिन हिन जेको एग्ज़ाम्पल आहे हिन में चई रहियो आहे त हिन चयो त तव्हां क्रिकेट खेॾो था। हाणे असीं नंबर 2 कॉन्सेप्ट ॾांहुं हलूं था। असांखे डायरेक्ट इनडायरेक्ट में ॿ मेन शयूं मिलनि थियूं। हिकिड़ी मेन शइ हूंदी आहे रिपोर्टिंग वर्ब ऐं ॿी शइ हूंदी आहे रिपोर्टेड स्पीच। हाणे सवाल ही पैदा थिए थो त रिपोर्टिंग वर्ब कहिड़ा आहिनि ऐं रिपोर्टेड स्पीच कहिड़ी आहे, ऐं इन्हनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे। जेको रिपोर्टेड वर्ब आहे उहा असीं जुमिले खे ॾिसी सम्झूं था। असां वटि जुमिलो आहे ही सेड यू प्ले क्रिकेट। हिन में जेको ही सेड आहे इन्ही खे असीं चवंदासीं रिपोर्टेड वर्ब, यानी रिपोर्टिंग वर्ब, ॻाल्हि चवण वारो। लेकिन चवे छा पियो, किरदारु कहिड़ो पियो ॿुधाए, इन्ही खे असीं चवंदा आहियूं रिपोर्टेड स्पीच। उमेद करूं था त अॼु जी जेका क्लास हुई इहो क्लास अव्हांखे पसंदि आई हूंदी। ऐं जेकॾहिं अव्हांखे इहो क्लास पसंदि आई आहे त हिन वीडियो खे लाइक करियो ऐं हिन वीडियो खे शेयर करियो। इंशाअल्लाह असां नेक्स्ट क्लास सां मिलंदासूं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। सिंध जिए सिंध बारा जियन सिंधी टोपी अज लक बारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची